जिए लतीफ़, जिए शाह सचल स्वामी जी बोले। नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अव्हां जी ख़िदमत में पंहिंजी हिकु कविता पेश करे रही आहियां जंहिंजो उनवान आहे मां मर्द आहियां। अॼु बि औरत जी बराबरी जी त ॻाल्हि कई वञे थी, पर औरत जे हक़नि खे अञा ताईं उहो दर्जो जेको औरत खे मिलणु खपे उहो कान थो मिले। पढ़ियल लिखियल बाशऊर औरत या जेका अदबी लिहाज़ खां लिखंदी हुजे उन जी तक तोर कंदा उहे मर्द जिन खे ख़ुदि अदब जी ॼाण कान आहे। बहरहाल मां हीअ कविता जेका आहे अव्हां जी ख़िदमत में पेश करे रही आहियां। मां मर्द आहियां। आइन कयो आहे अता हर फ़र्द खे इंसानी हक़नि जो तोहफ़ो। आइन कयो आहे अता हर फ़र्द खे इंसानी हक़नि जो तोहफ़ो। मूंखे बि आइन जे सदिके इहो हक़ु हासिलु आहे। मूंखे बि आइन जे सदिके इहो हक़ु हासिलु आहे। इन सां छेड़छाड़ करण वारनि जे नापाक इरादनि खे मिटीअ में मिलाइण दागदार करण में जो पैदाइशी हक़ आहे, छो त मां मर्द आहियां। छो त मां मर्द आहियां। घर जो सरपंच आहियां। धीअ भेण ज़ाल ते कड़ी नज़र रखणु। मां घर जो सरपंच आहियां। धीअ भेण ज़ाल ते कड़ी नज़र रखणु। ग़ैरत जे नाम ते तोखे कुहण जो हक़ु रखां थो। ग़ैरत जे नाम ते तोखे कुहण जो हक़ु रखां थो, छो त मां मर्द आहियां। तुंहिंजे इल्मु अदब जो लेखो जोखो तक तोर जी मूं ते आहे जवाबदारी। माई फ़नी चबूक दस्तीअ सां तुंहिंजे फ़न संवारण जो हक़ु रखां थो। माई फ़नी चबूक दस्ती सां तुंहिंजे फ़न संवारण जो हक़ु रखां थो, जो मां मर्द आहियां। पंहिंजे सोच ऐं ख़्याल खे पंहिंजे सोच ऐं ख़्याल खे ऐं औरत एॾी उॾाम न ॾे। पंहिंजी सोच ऐं ख़्याल खे ऐं औरत एॾी उॾाम न ॾे जो अदबी आखाड़े में अदीबनि खे अदब जे मुल्ह कथण जी साए में आहे। पंहिंजी सोच ऐं ख़्याल खे ऐं औरत एॾी उॾाम न ॾे जो अदबी आखाड़े में अदीबनि खे ई अदब जे मुल्ह कथण जी साह में आहे, यानी ताराजी आहे। अज़ीम ऐं आला जिन्स मोन्स न बल्कि मुज़कर हूंदो आहे। औरत अफ़सर हूंदे बि औरत ई सदबी। औरत अफ़सर हूंदे औरत ई सदबी। साब लोग न सदबी। आद जुगाद खां आहे मुंहिंजो ई दबदबो। आद जुगाद खां आहे मुंहिंजो दबदबो। औरतुनि लाइ 33% पार्लियामेंट में रिजर्वेशन जो बिल बहार करण वारो हक़ु मर्दनि जे ई अक्सरियत खे हासिलु आहे। औरत जे 33% पार्लियामेंट में रिजर्वेशन जो बिल बहाल करण जो हक़ु मर्दनि जे ई अक्सरियत वटि आहे। मां पंहिंजे मोरूसी मीरास वारनि हक़नि ते ॾींहं ॾिठे धाड़ो हणण जो हक़ु ऐं औरत तोखे कीन ॾींदुसि, जो मां मर्द आहियां। ऐं औरत मां तोखे कीन ॾींदसि, जो मां मर्द आहियां। इंसानी हक़नि जो अलमदार आहियां। इंसानी हक़नि जो अलमबरदार आहियां, जो मां मर्द आहियां। जो मां मर्द आहियां। पंहिंजी कविता अव्हां जे ख़िदमत में पेश कयमि। सदाईं गॾु।